सांगड़ के मुख्तलिफ इलाइकन में अञा ताईं बरसाती पानी निकाल नाहे थी सघियो, जंहिं सब इलाइके वासी अज़ियतुनि में मुब्तला आहिनि। संदन एहतियाजन जो भी इंतजाम अञा ताईं नोटिस नाहे वरितो, न वरी मुतासिरनि जी वाहुर थी सघी आहे। यूसी बहरमबरी और यूसी सांदड़ वासी गोठाणन पारां गुज़िरियल 20 ॾींहनि खां बरसाती पानी निकाल न थियण खिलाफ़ इंतजामिया इंजीनियर अब्दुल हमीद शेख खिलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अॻवाननि खान मोहन चांडियो, लाइक ऐं बशीर राजड़ समेत ॿियनि चयो त असीं यूसी बहरमबरी ऐं यूसी सांदड़ वासियुनि जा लॻभॻि 500 घर आहिनि जेकी बरसात में तबाह थी विया आहिनि। असीं काफ़ी ॾींहनि खां खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं, पर इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि पारां कंहिं बि सार संभाल न रधी आहे। हुननि चयो त बरसात सभु असांजा अजा बि ड्रही पिया आहिनि, खाद खुराक जो सामान ॿुॾी ख़राब थी वियो आहे, बच्चा बुखनि ते आहिनि, न असांखे खीमा मिलिया न वरी खाधो मिले थो। एहतियात कन उन्हनि इंतज़ामी अमलदारनि खे हथ ॿधी अपील कई त तुर्त बरसाती पानी निकाल कराए अजा फ़राहम करे खाद खुराक समेत ज़रूरी सामान मुहैया करे ॾिनो वञे।